नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे ॾखण खां ख़बर ॾींदा आहियूं। ॾखण में बि पूरी दुनिया जीअं सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था जमील अहमद मारफानी जी हिन रिपोर्ट में। सॼी मुल्क में जेको आहे त सहाफ़ती आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन दौरान अव्हांखे ॾखण मां ॿुधाईंदा हलूं त ॾखण में बि अवामी जेको आहे त इहो जेको सहाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो आहे। इन सहाफ़ती दौरान अव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेके सिंध या पूरी दुनिया में जेके हक़ सच जा साथी आहिनि, सहाफ़ी आहिनि, जेके हक़ सच लिखी रहिया आहिनि, उन्हनि सहाफ़ियुनि खे पूरी दुनिया मञे रही आहे ऐं उन्हनि खे सर्फ़ सलाम पेश करे रही आहे। ऐं उनजो चवणु आहे त जेका पूरी दुनिया बि इहा चई रही आहे त जेके सहाफ़ी आहिनि, जेके सीनियर सहाफ़ी आहिनि, जेके हक़ सच जा साथी आहिनि, हक़ सच लिखी रहिया आहिनि, ग़रीबनि जो आवाज़ु आला एवन ताईं पुॼाए रहिया आहिनि, उन्हनि खे सलाम आहे। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हक़ीक़त में जेको ॾिठो वञे त सीनियर सहाफ़ी उहे सहाफ़ी आहिनि जेके हक़ सच लिखी करे ग़रीब अवाम जो आवाज़ु आला एवन ताईं पहुचाइनि ऐं जेको आहे त हर मिसकिन खे जेको आहे त इंसाफ़ वठी ॾियनि। उन्हनि सहाफ़ियुनि जी हमेशह इज़त रहंदी आहे। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जेके सहाफ़ी दलाल आहिनि, सौदागर आहिनि, जेके ग़रीबनि जा सौदो करे जेको आहे उन्हनि सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि, उन्हनि खे जेको आहे त का बि अहिड़ी अहमियत नथी ॾिनी वञे। जेके हितां जा जेके सहाफ़ी आहिनि सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं पंहिंजो आवाज़ु जेको पंहिंजी जेको आहे त हिमत करे पंहिंजो ग़रीबनि जो आवाज़ु आला एवन ताईं पुॼाए रहिया आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त ॾखण में जेको आहे त केतिरा ई मसइला आहिनि जेके उजागर कया विया आहिनि। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हितां जा सहाफ़ी पंहिंजे वस आर विढ़ंदा रहिया आहिनि ऐं ग़रीबनि जे इंसाफ़ लाइ आवाज़ु आला एवन ताईं पुॼाईंदा रहिया आहिनि। जमील अहमद मारफानी, अवामी न्यूज़ टीवी, ॾखण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।